मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त दादू जो रहवासी मोटरवे पुलिस एहलकार अली असगर लुंड पंहिंजी अमड़ मिसमात नूरां सां गॾु नेशनल प्रेस क्लब मेड़ पहुची पंहिंजे ई खाते जे अमलदारनि दादू मोटरवे ऑफिस जे इंचार्ज अमजद बुखारी मोटरवे पुलिस जो वॾो मुंशी सनाउल्ला लुंड सगीर लुंड जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दायो आहे त मां पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां कंदो आहियां, पर मोटरवे पुलिस जा मथे ॼाणायल ऑफिसर मूं खे बिना जवाज़ तंग कंदा रहनि था। इहे पंहिंजी ड्यूटी करण ऐं पंहिंजा कम पाण करण बजाए मूंखां ज़बरदस्ती कराइनि था ऐं ऑफिसरनि सां मुंहिंजूं ग़लति शिकायतूं करे मूंखे हरासा करे रहिया आहिनि। हिन चयो त मज़कूरा अमलदार जॾहिं मूं सां बदतमीज़ी करे रहिया हुआ त मूं वीडियो भरी त इन्हनि मूं खे मारकुट करे मूं खां मुंहिंजी मोबाइल खसे भञी छॾी आहे। जॾहिं त अहिड़ी शिकायत मूं इदारे जे ऑफिसर खे कई त हिन बि मूंसां इंसाफ़ न कयो ऐं वीडियो ॾिसण बजाए हिन बिला वजह मुंहिंजी दादू मां मेड़ बदिली कराए छॾी आहे। हिन चयो त मज़कूरा ऑफिसर मूं खे धमकाए रहिया आहिनि, मूंखे नौकरी ख़तमु कराइण तोड़े मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मां मिसकीन नंढड़ो मुलाज़िम आहियां, मूंखे परेशान कयो वञे थो। मां हिननि जी ज़ियादतियुनि धमकियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि जे करे पंहिंजी अमड़ सां गॾु बाला ऑफिसरनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे इंसाफ़ जी घुर करे रहियो आहियां। हिन चयो त मूंखे को बि जानी नुक़सानु पहुतो या मुंहिंजे ख़िलाफ़ का ग़लति साज़िश करे मूंखे फासायो वियो त इन जा ज़िम्मेवार मथे ॼाणायल दादू मोटरवे पुलिस जा ऑफिसर हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।